ही जो केस जो पैरामीटर्स तय थिया हा उहो सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट लाइ न थिया, हाई कोर्ट जी जजिस लाइ बि थिया। मूं चयो त शायदि रुगो सुप्रीम कोर्ट लाइ थिया हुजनि। त पोइ हाउ कैन जुडिशल काउंसिल जेको आहे उहो पंहिंजी सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ कीअं फ़ैसिलो करे सघे थी? ऐं अॻु में कयूं बि, अॻु में बि अहमद अली शेख साहिब हिकिड़ो दफ़ो करे चुका आहिनि। जी हा। त अहमद अली शेख साहिब 5 सालनि खां हिन सूबे जो चीफ जस्टिस आहे, चओ था कॉम्पिटेंट न आहे। 3 नंबर दारे खे तव्हां मथे एलिवेट करे वियो। त यार पोइ भेरे बि कयूं। ऐं हींअर वरी ही कहिड़ी मश्करी आहे? ॾिसो मज़ाक आहे न, मतिलबु ॻाल्हि इहा आहे त ही को आई एम अ लेमैन, लेकिन एतिरो मूंखे सम्झ अचे थी त हिन ते तबसरो करणु कतन कंटेम्प्ट ऑफ कोर्ट न आहे, ही हिकिड़ो प्रोसीजरल मामिलो आहे। जी हा। इन में को असीं जेको एपेक्स कोर्ट आहे उन लाइ को कमेंट न, ही त काउंसिल जेको हुते ही जेको माइंड सेट आहे, सवाल सिंधी पंजाबी जो बि न आहे। सवाल इहो आहे त तव्हां पंहिंजे फ़ैसिले जी पाण अगरि जेको आहे बेतौक़ीरी कंदो त पोइ ॿियनि ते कंटेम्प्ट जा छा, पोइ कीअं चओ था त सही सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे त बसि रुगो नस्ला टावर टोड़ण लाइ फ़ैसिला थींदा आहिनि छा? रुगो उन ते तव्हीं तव्हां पंहिंजी या त तव्हां अंडू करे छॾियो, राइटली सेड बाय राजपाल साहिब, तव्हां अंडू करे छॾियो, चओ न उहो ग़लति फ़ैसिलो, ठीकु आहे, पोइ वरी तव्हां केस हलायो, को पिटीशन दाख़िल थिए, पोइ तव्हां हुनखे रिव्यू में वञो, आई डोंट नो हू फुल बेंच जो फ़ैसिलो अलाए कीअं हो, त भले जेको बि मुंहिंजो प्रोसीजर अंडू कयो, हाउ कैन यू डू दैट? त मुंहिंजे लाइ हिकिड़ो फ़ैसिलो, तव्हांजे लाइ ॿियो फ़ैसिलो। ऐं पोइ अगरि इहा ॻाल्हि आहे त सुभाणे तव्हां दर नथा खोलियो त सुभाणे चीफ जस्टिस जेको आहे गवर्नमेंट में चए त न ही हुजणु खपे, उते तव्हां चवंदो न सही अल जहाद ट्रस्ट केस जो जेको आहे उहो जजमेंट मौजूदु आहे, या अमंग द जजिस चई विझनि सुप्रीम जुडिशल काउंसिल वारा, त असां मां उहो ई ॻाल्हि पियो कयां न। त यानी इहा त पोइ ही सम्झनि छो, मतिलबु सम्झनि सां मां ग़लति जुमिलो इस्तेमालु कयां पियो, मतिलबु मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त छा सुभाणे जी कंहिंखे बि ॻणती न आहे छा हिन मुल्क में? आऊं त ही साईं वारी ॻाल्हि चैम्बर वैम्बर वारी ॻाल्हि कयां ई कोन थो, फेवरेट्स आहिनि हिन वारी ॻाल्हि ई नथो कयां। इहो जेतोणीक आहे हिकिड़ो रियलिटी ऑफ लाइफ आहे, रियलिटी जी हा, बायस त हूंदो। इहो असां जेके ॿाहिरां कोर्ट ऐं बेंच ऐं ॿाहिरि खां ॿाहिरि वेठल माण्हू असांखे बि ख़बरूं आहिनि इहे सभु, लेकिन ॻाल्हि इहा आहे त हीउ छा तरीक़ो आहे? तव्हां टे सीनियर वेठा आहिनि, तव्हां वटि त डिस्क्रिशन आहे ई कोन आफ्टर अल जहाद ट्रस्ट केस। एग्ज़ैक्टली जी हा। या त चवनि हुननि जी डिस्क्रिशन आहे, ऐं टे माण्हू सिंध में खणणा आहिनि, चवंदा न टियों त को थोरो असांखे माकूल जेको कॉम्पिटेंट जज नथो मिले सिंध मां, तंहिं करे पंजाब मां वठी ईंदासीं। जी हा। त अॼु जस्टिस फाइज़ी सां त वरी ख़त लिखी छॾियो न त ही एक्सेप्टेबल ई न आहिनि, ऑब्जेक्शन उथारियो त। ऐं बिल्कुलु अॼु मूं पढ़ियो जेको सिंध बार वारनि हिते एहतजाज बि कयो। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त एतिरो ही पोइ चवनि था इदारनि जी बेतौक़ीरी थी थिए, इदारनि जे ख़िलाफ़ु न ॻाल्हायो, भई इदारनि जे ख़िलाफ़ु त नथा ॻाल्हायूं न, लेकिन पोइ छा चऊं त ही को नामालूम अफ़राद कनि पिया? नामालूम अफ़राद त कोन पिया कनि न, संसद तव्हां पिया कयो न। चइबो आहे न अदालत सगोरी इहो सम्झे थी त कंहिं चयो न सही जज साहिब तव्हां पिया कयो, अदालत सगोरी उहो त ख़ैर मज़ाक आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त ही कयो त संसद तव्हां पिया न। जी हा। ज़्यादती आहे। अगरि केरु मेरिट ते कॉम्पिटेंट न आहे त पोइ सिंध सूबो छो हवाले आहे? सिंध सूबो पूरो एग्ज़ैक्टली, मतिलबु इहो त अनबिलीवेबल।